नाज़रीन, कंबर शहदाद कोट ज़िले जे कीरथर जबल की चोटी ते मौजूद तारीख़ी माग कुते की कबर जैसे ॾाहियारो जबल भी सॾिजे थो, जैसे उजागर करण शायद मिर्ज़ा कलीज बेग जो अहम किरदार रहियो आहे। वधीक तफ़सील इख़लाक़ अहमद चौंडियो जी हिन रिपोर्ट में। सिंध में तो हिमालय जेतिरो वॾो को जाबुल सिलसिलो तो मौजूद ना है, पर सिंध के ओलह में कीथर जबल एक बेहतरीन उम्मीद है, जैंजी चोटियुनि में जून जुलाई जड़न महीनन में भी 25 खां 30 सेंटीग्रेड का मथे गर्मी न थी वने। कुते की कबर कीथर जबल जी जै चोटीअ ते मौजूद है, उनके ॾाहियारो जबल सॾिजे थो। हिन तारीख़ी माग के उजागर करण में मिर्ज़ा कलीज बेग जो अहम किरदार रहियो आहे, जंहिं पंहिंजे लिखणनि जे वसीले हिन थधे माग के सिंध वासियुनि में मुतारिफ़ करायो। उन खां बाद में कंबर सां ताल्लुक़ रखंदड़ अदीब बहादुर मोहम्मद बुर्डो तरफ़ां लिखियल किताब ॾाहियारो जबल कुते जी कबर किताब लिखी कुते जी कबर जी वधीक पज़राई कराई। कुते जे कबर जे ओलह में एक जबल मौजूद आहे, जैसे केतरनि मशहूर शख्सन जा नाला उकड़ियल आहिनि, जंहिंमें WH बोल्टन जंहिं 1862 में हिन चोटीअ खे पार कयो, जॉर्ज हैडसन 1961 ऐं DH लोकास 1910 में कुते जी कबर वारी चोटीअ ते पहुता। सिंध सां ताल्लुक़ रखंदड़ मिर्ज़ा कलीज बेग 1885 में हिन चोटीअ ते पहुतो। ॿुधायो थो वञे त उन दौर में मिर्ज़ा कलीज बेग नसीराबाद तालके जो मुख्तियारकार हुयो, जेका नसीराबाद हिन वक़्तु ज़िले कंबर शहदाद कोट जो तालको पिणु मौजूद आहे। जॾहिं त कुते जी कबर सामुंडी सतह खां 7,500 फुट मथे आहे। तारीख़ी माग उहो माग आहे जेको सिंध ऐं पाकिस्तान जी बहितरीन सुञाणप रखे थो। 9 महीना जेका असां वटि सख़्तु शदीद हिकिड़ी जीअं चइजे त तशदुद वारी गर्मी आहे, अहिड़े माग अहिड़े इलाइक़े अहिड़ी सिंध में हिकु ख़ूबसूरत असां वटि जेको आहे हिकिड़ो जबल आहे ऐं ॾाढ़ियालो जबल आहे, ऐं उते कुते जी कबर जे नाले सां हिकिड़ो माग आहे जेको 7,000 फुटनि खां समुंड खां मथे आहे, जेको एतिरो थधो आहे जो न्यू मरी खां बि मथे, इस्लामाबाद खां त मथे थियो, पर जेके थधा इलाइक़ा आहिनि उन्हनि जी हिकिड़ो थधो आहे। ऐं हिन वक़्त ताईं उन खे रस्तो रोड सहूलियत न ॾियण जे करे, जंहिंजे करे दुनिया जा जेके सफ़र कंदड़ आहिनि ऐं तारीख़ी माग ॾिसंदड़ आहिनि ऐं जेके असांजा तारीख़दान आहिनि उहे चङी तरह उते वञी न सघिया आहिनि, छो त रस्तनि जी ॾुखियाई जे करे ऐं तकलीफ़ुनि जे करे उते न वञी सघिया आहिनि। ही माग सिंध जो तारीख़ी तरह सिंध धरतीअ जी जीअं चइजे त तारीख़ी माग आहे, उन जी शाहिद या दलील ही आहे त हिन जो हज़ारे सालनि खां नालो कुते जी कबर आहे। जॾहिं 1885 में मुख्तियारकार हो नसीराबाद जो असांजो मिर्ज़ा कलीज बेग, तॾहिं उहो उठनि ते ओॾांहुं वियो हुयो। पहिरियों भेरो मिर्ज़ा कलीज बेग हिन जे ऊचाई ते, हिन मुफ़ासिले ते, हिन थधि ते ऐं हिन जे माण्हुनि जे फ़ाइदे जेका अफ़ादियत ते पहिरियों भेरो मिर्ज़ा कलीज बेग किताब लिखियो हुयो, जंहिंमें उन लिखियो हो त हिते जेकॾहिं हिन खे हिकिड़ी सहूलियत ॾिजे ऐं तफ़री माग कजे त सॼी सिंध वारा छा, सॼे पाकिस्तान छा, पर दुनिया वारा बि हिन माग खे ॾिसी ख़ुशी महसूसु कंदा। असांजो हिकिड़ो ई दलील काफ़ी अथनि त कुतो सिंधी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं कुते जी कबर निशानदाही थी करे त सिंध जे तारीख़ी माग आहे, छो त न उन में कूचक ना कबर आहे, न ॿियो कलब ना कबर आहे या ॿियो को नालो आहे, ऐं सिधो सो कुते जी कबर आहे। उहा दावा आहे असांजी त हज़ारे सालनि खां सिंध जो माग रहियो आहे ऐं सिंधी उन जा वारस आहिनि, इन धरती जो हिसो आहे। सिंध में तो काफ़ी ॿिया बि तफ़री माग मौजूद आहिनि, पर कुते जी कबर अञा बि हुकूमत जी बेदयानी सबब ही माग उहा हैसियत न माणे सघियो आहे जेका संदसि मिलणु घुरिजे। कैमरामैन
मंसूर अमन चांडियो सां गॾु अख़लाक अमन चांडियो, धरती TV न्यूज़ कंबर।